नाज़रीन, नुकरी चौदगी में कणक जा लाबारा शुरू थी विया आहिनि। मार्केट में बम्पर फसल लही वञण बावजूद सरकारी सतह ते ख़रीदारी मर्कज़ न खुली सघिया आहिनि, जंहिं सबबि आबादगार मजबूर थी वापारियुनि खे सस्ते अघ ते कणक खपाए ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मसूद शर जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं अकरी चौदगी में, जिथे कणक जो लाबारो शुरू आहे, सीज़न कणक जी शुरू आहे, जिथे वापारियुनि खे सस्ते अघ ते आबादगार कणक ॾियण ते मजबूर थी विया आहिनि ऐं ख़रीदारी जा मर्कज़ हिमल ताईं खुली न सघिया आहिनि। अचो त आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीज़न शुरू थिए तक़रीबन हफ़्तो खां मथे थी चुको आहे। ख़ासि करे जेके नंढा आबादगार आहिनि उहे जल्दी में कणक कढाईंदा आहिनि ऐं फूड सेंटर ख़रीदारी मर्कज़ न खुलण जे करे उहे जेके आहिनि सो मजबूर आहिनि त उहे सेठियुनि वटि वापारियुनि वटि सस्ते अघ ते कणक खपाइनि पिया। वापारी हींअर 5000 रेट वारी कणक 4200-4300 रुपया वठनि पिया। असांजी सिंध हुकूमत गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त जल्द खां जल्द ख़रीदारी जा मर्कज़ खोलिया वञनि जीअं आबादगार सही अघ ते कणक विकिरो करे सघनि। दादा, जीअं त कणक जी हींअर तमामु सीज़न जेको आहे सो पंहिंजो तयारु आहे। कणक देरनि में पई आहे, आबादगार परेशान आहिनि। असां बि बहसियत आबादगार सिंध गवर्नमेंट खे ऐं चेयरमैन साहब खे ऐं बिलावल साहब खे ऐं वज़ीर आला साहब खे अपील था कयूं त सेंटरनि ते जल्द बारदानो ॾिनो वञे ऐं सेंटर खोलिया वञनि त जीअं आबादगारनि खे सहूलियत थी सघे ऐं कणक जेका आहे सा गवर्नमेंट ख़रीद करे गवर्नमेंट जे अनाउंस थियल अघ ते। असां वटि 20 मार्च खां वठी कणक जो फसल तयारु आहे ऐं मार्केट में अची चुको आहे ऐं सरकारी तरह को बि सेंटर न खुलियो आहे। ख़ासि करे अकरी चौदगी में, तालका फैज़गंज में अॻे इंस्पेक्टर जेको आहे ईंदा बारदानो ॾींदा करे खपाईंदा, पर हाणे त अॼु 3-4 तारीख़ ताईं कोन आया आहिनि। गवर्नमेंट खे अपील थी कजे महिरबानी करे जो जल्दी सेंटर खोले सरकारी ख़रीदारी 5000 रुपए बोरी हिसाब सां असां ख़रीद कनि। असांखे सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं पिया असां त महिरबानी करे अकरी चौदगी ते सेंटर जेके आहिनि फूड इंस्पेक्टर इन्हनि जा खोलिया वञनि जीअं कणक जी ख़रीदारी सही नमूने सां थी सघे, ग़रीबनि खे सही हक़ मिली सघे। ऐं जेको आहे कलर जेको आहे हींअर 2000 रुपया यूरिया थी वियो आहे ऐं 4000-5000 करे छॾनि DAP। ग़रीब माण्हू वीचारा जेके आहिनि मिसकिन, उहे छा कनि, जन खे पेट में सूर आहे, कंहिंखे बुखार आहे, कंहिंखे कीअं आहे, 5 मण खणी अची दुकान ते बीहे थो त 2 किलो कंतो 3 किलो कंतो चवंदा हिन में भितर आहे, वरी मशीन ते खणी वञो, बाबा छंडाए अचो, तंहिंखां पोइ तव्हांखे वठंदासीं, न त ग़रीब वीचारा ईअं मिसकिन मरनि पिया था। जीअं त अकरी चौदगीअ में हर ॻाल्हि में पोइ रहंदा आहियूं, हाणे फूड इंस्पेक्टर अञा ताईं न पहुतो आहे। कणक जो लाबारो जेको आहे हितां वारा मक़ामी वापारी तमामु घटि अघ ते वठनि था। असांजी गवर्नमेंट खे अपील आहे त महिरबानी करे फूड इंस्पेक्टर ऐं बारदाने समेत तमामु जल्द अकरी खे मुहैया कयो वञे त जीअं आबादगार पंहिंजी परेशानी खां महफ़ूज़ रखनि। कैमरामैन फ़हीम हैदर सां गॾु मसूद शर, मेहरान TV, अकरी चौदगी।